नारायण वासुदेव। हिनमल असां घणी देर कीर्तन कयोसीं भाई, लगभग 12-13 मिनट, है ना। इनके चयो अथव एक घड़ी यानी 24 मिनट, आधी घड़ी यानी 12 मिनट, या अधु घड़ी कीर्तन थियो। वरी आधी ते पुन आध यानी घणा मिनट, 6 मिनट। तो 6 मिनटन जे कीर्तन में करोड़े अपराध कटजंदा आहिनि। तव्हां 12 मिनट कीर्तन कयो आहे तो करोड़न जा डबल करे छॾियो भाई, अरबें खरबें अपराध असांजा कटिजी विया, हा न भाई। पर जीअं करोड़न जो असां कर्जो लाथोसीं, वरी नओं कर्जो खणूं त नओं चढ़ंदो की न, आहे की न। पाप त बराबरि कटजंदा आहिनि, ज़रूरु कटजंदा आहिनि, कटजंदा रहंदा, लेकिन फिर जो जेको पुराणो कर्जो चुकतू थियो, वरी नओं खणूं त नओं हिसाब हलंदो की न भाई। तव्हां जेको सामान वठंदा आहियो किराने वारे खां, सब्जीअ वारे खां, खीर वारे खां, उनखे पिछला रुपया ॾिनो पिछले महीने जा, वरी नए महीने जो वरितोसि, अप्रैल मई जा ॾेई छॾियोसि, वरी जून जो जेको हिसाबु आहे उहो त ॾियणो पवंदुसि, हा न भाई। जुलाई जो हली रहियो आहे करेंट मंथ, उन जा पैसा ॾियणा पवंदो। त पिछला पाप त कटजंदा वेंदा आहिनि। असां ग़लती कहिड़ी कंदा आहियूं भाई, नवां नवां पाप चाढ़ींदा आहियूं। हिते रामधुनी बि लॻाईंदा आहियूं, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि नंदलाल बोलो, राधा रमण हरि नंदलाल बोलो। ॿाहिरि निंदा बि कंदा आहियूं, हे माण्हू हिकु नंबर जो बेईमान, हे बेईमान माण्हू त हिन जो मां शक्ल ॾिसणु पसंदि न कंदो आहियां। हीअ माई हिकु नंबर जी चंड, अचे त पुछांसि बि कोन, चओ हरे राम। हिकु ॿिए जे मन में असां ज़हर भरे छॾियोसीं, भले उहा केॾी बि सुठी हुजे, सती सावित्री हुजे, लेकिन अगरि हिकु माईअ ॿिए खे चई छॾियो त उनजे दिलि में ॻाल्हि वेहिजी वई त हीअ माई ख़राबु आहे, हे भाई ख़राबु आहे, हे ग़लति आहे, हिनजी मां कननि सां निंदा ॿुधी आहे। ज़िंदगी भर जे लाइ उहो ठपो लॻी वियो की हे माण्हू, कमाल जी ॻाल्हि आहे, 5 सेकंड में असां कंहिंजो जीवन बदिले छॾींदा आहियूं। भुले करे बि बुरे खे बि बुरो न चवणो आहे असांखे। असां भॻवान आहियूं छा? बुरे सुठे जो हिसाब किताब त भॻवान रखंदा आहिनि, भॻवान ॼाणनि। असां घटि धनवान आहियूं बुराईअ जा, असांजे अंदरि घटि बुराइयूं भाई। कंहिंजे अंदरि ग़लतियूं न थियूं, कंहिंजे अंदरि कोई न कोई दोष हूंदो ज़रूरु, हा न। सभु त कोई महात्मा ब्रह्म ज्ञानी न आहे। मनुष्य जे रूप में जन्म थियो आहे त कोई कर्म बाक़ी रहिया आहिनि न, मुक्ति न मिली आहे तॾहिं त आया आहियूं न भाई। कि असां गुरु नानक देव महाराज आहियूं या कोई वॾा वॾा संत महात्मा की दुनिया खे सुधारण लाइ जन्म, जंजीरनि में ॿधिजी करे जन्म वरितो आहे। चओ हरे राम। तंहिंजे करे गुरु नानक देव महाराजनि ॾाढी बढ़िया ॻाल्हि था चवनि, हम नहीं चंगे बुरा नहीं कोई, चवनि था हम नहीं चंगे, असां सुठा न आहियूं। ऐं ॿिया साईं ॿिया माण्हू कीअं चवनि था बुरा नहीं कोई, केॾी बढ़िया ॻाल्हि आहे। और केतिरे घटि शब्दनि में सतगुरनि संतनि सम्झायो, अधु लाइन बसि नानक राम, हिकु लाइन बि न, अधु लाइन। प्रणवत नानक तारे सोए, इहा ॿी अधु सेंटेंस जेको आहे, अधु पंक्ति बि शरण में अचे जेको इन राह ते हले तरी वेंदो। गुरु नानक देव महाराजनि चवनि था असां सुठा न आहियूं, ॿियो कोई बुरो न आहे।